सिंध के घरू खाते के अॻूणे सूबाई वज़ीर डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा बदीन में एक समाजी तंज़ीम तरफ़ां तइलीम की आगाही ॾियण लाइ लॻायल कैंप पहुची संदन तरफ़ां थींदड़ कोशिशुनि खे साराहियो ऐं संदन शुरू कयल जदोजहद की हिमायत कई। इन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध में 1.5 लाख खां वधीक ॿारड़ा स्कूल फर्नीचर किताबनि खां महरूम आहिनि, पर हुकुमरान अरबें रुपया करप्शन ज़रिए मुल्क खां ॿाहिरि मोकिले पंहिंजी मिल्कियतूं ठाहिण में पूरा आहिनि। जेको कम असां सियासतदाननि खे, असेंबली में वेठल मेंबरनि खे, हिन करप्ट गवर्नमेंट खे जेको करणो आहे उन्हनि खे ही कैंप लॻाए ही शर्मिंदो पिया कनि ऐं उन्हनि खे सलूट करण आयो आहियां। शर्म अचणु खपे। अरबे रुपया ॿाहिरि पिया वञनि, ट्रांसफर पिया थियनि। हिते जेको हर इंसान जो बेसिक राइट आहे त गुड एजुकेशन उनखे मिले, उन खां असांजी लखे माण्हू तक़रीबन 1.5 लाख ॿारनि जो फिगर आहे जेके स्कूलनि खां ॿाहिरि वेठा आहिनि, जेके स्कूल नथा वञी सघनि या नथा वञनि, उन्हनि वटि उहे फैसिलिटीज़ न आहिनि, स्कूल न आहिनि, फर्नीचर न आहे, किताब न आहिनि, मास्टर न आहिनि। सो ख़ुदा इन्हनि खे कामयाब करे। ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा ईंदड़ चूंडनि में सिंध जी आवाम तरफ़ां पंहिंजे वोट ॾियण बाबति चयो त सिंध जी आवाम खे माज़ी जी चूंडनि मां सबक़ हासिल करणु खपे, जे न त आसिफ अली ज़रदारी डील जो बादशाह आहे ऐं पंहिंजे टके जे फ़ाइदे लाइ डील करे मुल्क जो एतिरो वॾो नुक़सान करे सघे थो जंहिंजो अज़ालो बि न हूंदो। देखिए, आसिफ जरदारी को जब ये कहते हैं कि वो डील का बादशाह है तो वो भी खुश होता है और उसके हमनवा भी खुश होते हैं। तो इसलिए ये तो लक़ब उसको मिला हुआ है। कोई पता नहीं कि वो अपने टके का फ़ायदा लेने के मुल्क का बहुत ऐसा नुकसान कर जाए जो मुल्क उसमें रिवाइव कर ही न सके, मुमकिन है ये। डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा के दौरान साणसगढ़ ज़िले काउंसिल बदीन जो मेंबर ऐं संदसि पुटु हसाम मिर्ज़ा समेत बदीन म्यूनिसिपल कमेटी जे चूंडियल काउंसिलर जी वॾी तइदाद पिणु गॾु हुई। कैमरामैन रजब रायमू सां गॾु शकूर मेमन, सिंध टीवी न्यूज़ बदीन।